धरती टीवी सोप ग्रुप पारां हैदराबाद में सजायल मेगा फैमिली फेस्टिवल माण्हुनि जूं दिलूं खटे वरितियूं। 3 ॾींहनि वारो मेगा फेस्टिवल जारी आहे। रानी बाग में हर तरफ़ रंग ई रंग निकिरी पिया आहिनि। इन हवाले सां पेश आहे जहांगीर सेड़ो जी रिपोर्ट। धरती मीडिया ग्रुप पारां 3 ॾींहं जारी रहंदड़ मेगा फेस्टिवल पंहिंजी तमाम हुस्नाकिन सां सिंध जे दिल हवाउनि जे शहर हैदराबाद में शुरू थी वियो। प्रोग्राम जो बाकायदे इफ्तिताह डायरेक्टर न्यूज़ एंकर पर्सन ज़ोहेब ज़रदारी, मार्केटिंग हेड रफीक राजपर, एंटरटेनमेंट हेड तानिया खान रिबिन काटे कयो। फेस्टिवल जी मेज़बानी जा फर्ज़ सिंध जे नाले वारे मज़ाहिया फनकारन सोहराब सुमरो एलगुल मला अदा कया। पहिरियों ॾींहुं आहे, पहिरियों शो आहे ऐं माशाल्लाह तमामु घणो क्राउड आहे ऐं डिसिप्लिन ऐं मैनेजमेंट तमामु सुठी आहे। सिंध पुलिस सुठो कोऑपरेट कयो आहे ऐं तमामु असां इंजॉय पिया कयूं ऐं अहिड़ा फेस्टिवल थियणु खपनि। या जेतिरो दिलि थी सघे हिन फेस्टिवल में अचनि, छो जो असां वटि सिक्योरिटी प्रॉपर आहे हिते, जेतिरो टाइम कढी अची सघनि था अचनि। हैदराबाद सिंध जो सकाफ़ती इल्मी अदबी शहर आहे, हीउ शऊर जो शहर आहे। हिन शहर में धरती टीवी ऐं मीडिया ग्रुप जे तरफ़ां हैदराबाद जे शहरनि जे लाइ हिकिड़ो तमामु वॾो शानदार तफ़रीह जो मौक़ो, महफ़िल मौसीक़ी जो मौक़ो फ़राहम कयो आहे। तव्हां ॾिसो त सिंध जे अंदरि हिकिड़ो घुट भूसण वारो माहौल आहे, जिते इंतिहा पसंदी उरुल ते वञे पई, जिते मुख़्तलिफ़ वाक़िया थींदा, उन वाक़ियनि में उन माहौल में हीअ मौसीक़ी ऐं अहिड़ा ई प्रोग्राम जेके आहिनि उहे सिंध जे अंदरि अमन जे फिज़ा खे हथी ॾींदा ऐं इन क़िस्म इंतिहा पसंदी रद्द कंदा। हींअर मज़ो अचे थो ऐं घर हूअं सची में बोर पिया थियूं ऐं मज़ो बि अचे थो। हींअर मां सम्झां थो त इलाही सालनि इलाही टाइम खां पोइ को कंहिं टीवी चैनल इहो क़दम खयो आहे ऐं हिन मीडिया ग्रुप इहो क़दम खणी साबित कयो आहे त हैदराबाद में हवाउनि जे शहर में अहिड़ा फेस्टिवल थियणु घुरिजनि ऐं आवाम जो रश तव्हांखे ॿुधाईंदो हूंदो त केतिरी ज़रूरत हुई हिन फेस्टिवल जी। सो मां सम्झां थो त तमामु बहितरीनु क़दम आहे। सिक्योरिटी तमामु बहितरीनु आहे, SSP साहब जी महिरबानी आहे, उन तमामु ज़बरदस्त जेको आहे सो हिते सिक्योरिटी जा इंतज़ाम कया आहिनि। मूंखे जॾहिं केॾांहुं लेडीज़ पुलिस ऐं जेंट्स पुलिस ॿई अवेलेबल आहिनि हिते ऐं उन खां अलावा मां ईअं सम्झां थो त फैमिलीज़ खे अचणु खपे ऐं अहिड़ा फेस्टिवल इंजॉय कनि। फेस्टिवल में हैदराबाद ऐं भरपासे वारे इलाइक़नि जा माण्हुनि जिन में औरतूं मर्द ॿारनि पंहिंजे कुटुंबनि सां हज़ारनि जी अंद में शिरकत कई। फेस्टिवल में सिंध जे नाले वारे रागिन फनकारनि जिन में ताज मस्तानी, दीबा सहर, सावल मार्बल ग्रुप, फराज मारवी ग्रुप, डांस ग्रुप सुमेरा अली, राना वक्कास डांस ग्रुप पंहिंजे फन जा जोहर ॾेखारे हैदराबाद वासियुनि खे झूमण ते मजबूर करे छॾियो। 3 ॾींहं जारी रहंदड़ हिन फेस्टिवल में हज़ारनि जी तादाद में माण्हुनि जी शिरकत मुतवक़ो आहे। कैमरामैन इमरान बलोच सां गॾु जहांगीर सेड़ो, धरती न्यूज़ हैदराबाद।